तालके सकरण जे दे साबुर राव जा रहवासी बुरड़ा बिरादरी जे मर्द ऐं औरतुनि पारां बाअसर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब पारां राति ॾींहुं बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे वरिती आहे। उन मौक़े ते मुतासिरीन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं ते इन जे लाइ असांजो आहे बिरादरी ॿनी जो मसइलो पाण में कयो वेठो आहे अली हसन ऐं अली नवाज़ ऐं हा सोट आहियूं पाण में। मुंहिंजो मुतालबो इहो आहे त मुंहिंजो मसइलो हल थिए। हिते सर्वे ठाहियूं असां ज़मीन जो केस हिते सिविल में पियो हले। असांखे धमकियूं आहिनि पुलिस खां माना कूड़ा केस हणायो पर चोरी कराए पाण केस असां ते पियो हाणे सकण थाणे जी पुलिस तंग बि करे पैसा वठियो उन्हनि खां पुलिस असांजे रोज़ रेट बि करे कूड़ा केस हू कयुनि चोरी हूअ कयनि असांखे भॼाइण जी कोशिशि राति जो छापा की केस था हथु खणो वञे। अभां वेठा आहियूं इन जे लाइ त असांजा खयो थो वञे ॿाहिरि असांजा खयो वञे ज़मीन जे मसइले लाइ पोइ असां कब्ज़ो था कनि उन था केस था थी सभु मामिलो इन केस था थियो आहे। वेठा असांखे महीना गुज़री वेंदा कोन वेंदासीं हा मरी वेंदासीं तॾहिं बि कोन वेंदासीं। असांखे पुलिस जी रिपोर्ट न खपे फ़ौज जी। जी नाज़रीन ही तालके सकण जे दे साबुराव जा रहवासी आहिनि जो चवणु आहे त उते जे बाअसर असांजी ज़मीन ते कब्ज़ो करण सां गॾु सकण पुलिस जे मार्फत असांखे तंग था करनि मुतालबो कयो आहे त असां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन रफ़ाकत आराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासकरी सिंध टीवी न्यूज़ नवाबशाह।